शींहं ऐं ॿकरी जी दिलचस्प ऐं सबक़-आमूज़ कहाणी। प्यारा सिंधवासियो, तव्हां ॾिसी रहिया आहियो आज़ाद व्यू यूट्यूब चैनल ऐं आउं आहियां तव्हांजो दोस्त आज़ाद मुख्तियार चेरवाल। साथियो, अॼु तव्हां जे लाइ कहाणी खणी आया आहियूं। शींहं ऐं ॿकरी जी कहाणी आहे। हीअ कहाणी इंतहाई दिलचस्प ऐं सबक़-आमूज़ आहे, सो कहाणी खे मुकमल ज़रूरु ॿुधिजो। काफ़ी दोस्त कहाणी खे मुकमल न आहिनि ॿुधंदा, सो कहाणी मुकमल ॿुधो जीअं तव्हांखे किसो सम्झ में अचे। ऐं कमेंट में पंहिंजी राय बि ज़रूरु ॾिजो त कहाणी तव्हांखे कीअं लॻी। ऐं हिन क़िस्म जूं कहाणियूं अपलोड कजनि या बादशाहनि वारियूं कहाणियूं अपलोड कजनि, कमेंट में ॿुधाइजो। सो किसो कोता, पाण हलूं था पंहिंजी कहाणी तरफ़। हिकु दफ़े जी ॻाल्हि आहे त हिकु पोड़ी ॿकरी पंहिंजे धण खां जुदा थी वई। शाम थी चुकी हुई ऐं हाणे हू आहिस्ते आहिस्ते पंहिंजे घर ॾांहुं वञी रही हुई, पर धण खां जुदा थी वई। सिजु लथो, राति थी वई, ऊंदाही छांइजी वई। ॿकरी खे तमामु परे हिकिड़े ॾुरांहें ॻोठ ॾे वञिणो हो। पर हाणे ॿकरी सोचियो त हेड़े ऊंदाह में हू अकेले सिर उते वञे ऐं पहुचे, इहो मुश्किल आहे। सो ॿकरी सोचियो त भला हाणे हिते ई किथे वेझड़ाई में अॼु राति गुज़ारिजे। सो हुन किथे राति गुज़ारण जो फ़ैसिलो करे थोरो अॻिते हली हिकु मुनासिब जॻह ॻोल्ही। हुनजी नज़र हिकु गार ते पई। सो ॿकरी सोचियो त इन में हाणे राति गुज़ारियां। सो उन गार में लिकी रहण लाइ अंदरि घिड़ी वई। पर ॿकरी जीअं ई अंदरि घिड़ी वई त उन गार में ख़ौफ़नाक शींहं पिणु रहियो थे। ॿकरी जी नज़र उन ते पई। ॿकरी जी नज़र उन ते पई त शींहं अंदरि वेठो आहे। ॿकरी जो त हेकर साह ई सुकी वियो। हाणे ॿकरी अहिड़ो अची फाथी जो न त भॼो थिए सघी ऐं न वरी शींहं सां विढ़ण जी हुन में सघ हुई। सो ॿकरी सोचियो त हाणे का अटकल विढ़ाइजे ऐं पंहिंजे दिमाग़ जो इस्तेमालु कजे। पोइ ॿकरी वॾी चालाकी ऐं आकड़ मां पंहिंजो कंधो भो करे शींहं खे चयो, वॾे आवाज़ में चयाईं, हे शींहं, होशियारी वठ। हिन वॾे आकड़ ऐं गजगोड़ सां जो आवाज़ कयो ऐं शींहं जी अखियुनि में अखियूं मिलाए कावड़ मां घुरण लॻी। शींहं बि हैरत में पइजी वियो, ॾिठाई त इहो कहिड़ो लकाउ आहे। शींहं खे पंहिंजे अखियुनि ते ई यकीन न पियो आयो त अॼु ॾींहुं ताईं हीउ झंगल जो बादशाह हो। कंहिं बि जानवर अहिड़ी हिमत न कई जो हिन जी गार जे भरिसां ई गुज़री सघे। पर अॼु ही ॿकरी जहिड़ी ही कहिड़ी मखलूक आहे, ही कहिड़ो जानवर आहे जो राति जे वक़्तु मुंहिंजी गार में घिड़ी आयो आहे। सो ॿकरी वॾे रोब ऐं ताप सां शींहं खे तकींदी रही ऐं शींहं वरी ॿकरी खे वाइड़नि जी ॾिसंदो रहियो ऐं इन हेठि पुछियो, तूं केरु आहीं ऐं हिते कीअं आई आहीं? ॿकरी चयो, आउं ॿकरियुनि जी राणी आहियां। मूं कसम खाधो आहे त 100 चीता, 25 हाथी ऐं 10 शींहं जीअरा चिॿाड़े खाईंदुसि। अञा ताईं मूं 100 चीता ऐं 25 हाथी त खाई वरिता आहिनि, पर हाणे 10 शींहनि जी ॻोल्हा में निकिती आहियां। शींहं जो उहो ॿुधो त हेकर डिॼी वियो। हुन सोचियो त थी सघे थो ही का ॿकरी वाक़ई सच चई रही हुजे। शींहं पोइ ॾकंदे ॾकंदे निवड़त मां चयो, ए ॿकरियुनि जी राणी, आउं मरण लाइ तयारु आहियां, पर मुंहिंजो हिकु शर्त आहे त आउं मरण खां अॻु दरिया में वेझणु चाहियां थो। पोइ तूं भले मूंखे जीअरो जीअरो चिॿाड़े खाइजांइ। ॿकरी वॾे रोब ऐं ताप सां दाॿे सां हुनखे मोकल ॾिनी, चयो, चङो वञ, जल्दी वेझी साफ़ सुथिरो थी अच, पोइ आउं तोखे सॼो सॼो चिॿाड़े खाईंदुसि। उहो ॿुधण सां शींहं गोलीअ वांगुरु गार मां ॿाहिरि निकिती वियो ऐं डोड़ी भॼी जान छॾाइण जी कयईं। हुनखे जो तकिड़ो तकिड़ो वेंदे ॾिठो त हिकु गिदड़ हुनखे ॾिठो। सो पुछाईं त, ए शींहं, जंगल जा बादशाह, तूं केॾांहुं पियो वञी तकिड़ो तकिड़ो, ख़ैर त आहे? शींहं वराणियसि, ए गिदड़, अॼु राति गार में हिकु अहिड़ो जानवर अची निकितो आहे जेको लॻे त ॿकरी जहिड़ो थो, पर हू शींहं खे बि खायो वञे। आउं हाणे हुन खां जान बचाए भॻो आहियां। गिदड़ ॾाहो ऐं चालाक हो, सो सम्झी वियो त शींहं जी ॻाल्हि में कुझु गड़बड़ आहे ऐं शींहं खे कंहिं बेवकूफ़ बणायो आहे। सो हुन खिलंदे शींहं खे चयो,
ए जंगल जा बादशाह, तव्हां सां निसोरो ई धोखो थियो आहे। सम्झी वियो आहियां त तोखे कोई बेवकूफ़ बणायो आहे। हाणे हल त वापसि हलूं ऐं शानदार दावत जो मज़ो माणियूं। को शिकार तुंहिंजी गार में आहे, हल त उनखे खायूं। पोइ गिदड़ जी ॻाल्हि में अची करे शींहं बि मुड़ियो ऐं गार ॾे रवाना थिया। वरी जो ॿीहर गार में पहुचण ते ॿकरी जहिड़ो ई शींहं ऐं गिदड़ खे ॾिठो त हिकर ॿकरी वरी घबराइजी वई। ॿकरी घबराइजी वई त हुन ॾिठो त हाणे ख़ैरु न आहे, संदसि अटकल जा पोल पधरा थी वेंदा। पर उन हूंदे बि ॿकरी वरी बि पंहिंजी हिमत न हारी। हुन कावड़ वारे मुंहं सां गिदड़ खे सख़्तु नफ़रत ऐं कड़केदार आवाज़ में दाबे सां चयो ऐं नफ़रत मां घुरींदे चयो, ए नादान गिदड़, मूं तोखे 10 शींहं आणण लाइ चयो हो ऐं तो फ़क़ति हिकिड़ो ई आंदो आहे। आउं तोखे इन नाफ़रमानी जी तमामु वॾी सज़ा ॾींदुसि। अहिड़ी सज़ा ॾींदुसि जो तुंहिंजो 7 पीढ़ियूं यादि कंदियूं। ॿकरी जो ताबे सां गिदड़ खे चयो। शींहं उहो ॿुधो त शींहं ख़्यालु कयो त गिदड़ हिन खे धोखे सां ॿकरी वटि वठी आयो आहे। हुन ॾिठो त गिदड़ हिन जो हमदर्द न आहे, बल्कि हीअ ॿकरी सां मिलियलु आहे। शींहं खे इहे अची वहम थिया। इहे जो सोचाई त शींहं खे सख़्तु कावड़ लॻी ऐं हिकु ई छलांग सां गिदड़ खे अहिड़ा छलांग हयाईं जो गिदड़ जा 2 टुकर करे वरिताईं। गिदड़ वीचारो शींहं जी छलांगूं धक छा सहंदो। पोइ अहिड़ो वठी सटको थियो जो गिदड़ मोकिलाए वियो ऐं शींहं वठी भॻो, अहिड़ो भॻो जो वरी पुठियां मुड़ी न ॾिठईं। गिदड़ मरी वियो, शींहं भॼी वियो। शींहं जे टरण खां पोइ ॿकरी आराम सां गार में सुम्ही निंड कई ऐं सॼी राति गुज़ारी। पोइ उहो सुबुह जो सवेर पंहिंजे धणनि खां जेका टुटी वई हुई, पंहिंजे धणनि ॾांहुं, पंहिंजे मालिक ॾांहुं, ॿकरी ॾांहुं रवानी थी वई ऐं वञी पंहिंजे मंज़िल ते पहुती। ऐं ॿकरी जी दिलेरी ऐं हिमत संदसि जान बचाए वरिती। जिनात उहो राति हू शींहं जे पेट में हुजे हा। शींहं वीचारो पंहिंजी बेवकूफ़ी ऐं डिॼपणी जे करे सॼी राति जंगल में भटकंदो तंगी वारी ज़िंदगी गुज़ारींदो रहियो। तो सॼो कहाणी जो मक़सदु उमेद आहे तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो त कॾहिं बि कंहिं मुश्किल वक़्त में घबराइणु न घुरिजे। पंहिंजी हिमत ऐं दिमाग़ जो इस्तेमालु कजे त मुश्किल खां मुश्किल कम बि आसान थी सघे थो। ऐं ॿकरी वांगुरु चालाकी करे तव्हां कई ज़ालिम जानवरनि खां, कई ज़ालिम इंसाननि खां पंहिंजो पाण खे बचाए सघो था। हिन समाज में बि खोड़ सारा शींहं जहिड़ा ज़ालिम रहनि था, जेके मासूम ॿकरियुनि जो निशानो बणाइनि था ऐं उन्हनि सां ज़ुल्म कनि था। तो हिन क़िस्म जूं कहाणियूं, मक़सद वारियूं कहाणियूं, किसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं असांजे फेसबुक पेज खे फॉलो करियो। तो अॼु ॾींदा इजाज़त, वरी सुभाणे नई कहाणी सां हाज़िर थींदासीं। सो दुआउनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।